मां थोड़ी असांजे न संगीत जी ॻाल्हि कयां त असां मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिन तरह जा प्रोग्राम ॾींदा रहंदा आहियूं। असांजी मूंखे शुरूआत आहे त असां मूंखे यादि आहे त असां सभ खां पहिरीं हिते सिंधालाजीअ में प्रोग्राम कयो। तंहिंखां पोइ असां सिंधी कच्छी चैनल ते असांजे दोस्तनि हिकिड़ो ग्रुप जेके असां काफ़ी रिकॉर्ड कलाम रिकॉर्ड कराया। इन खां अलावा असां आकाशवाणी भुज तां असांखे कमल निहालाणी साहब बि यूथ प्रोग्राम्स में काफ़ी दफ़ा मौक़ा असांखे मिलिया आहिनि जिन में असांजे कच्छ जो असांजे बनीअ जो जेको इहो फ़न आहे गुजारतनि वारो पहाकनि वारो गीतनि वारो लाॾनि वारो काफ़ियुनि वारो असां उनखे पेश करण जी असां उनखे अवाम आॾो रखण जी कोशिशि कई आहे। मां वधीक टाइम न वठंदे वरी मज़र मुतवा खे विनती करियां थो त हू को शाह साईं जो या ॿियो को जेको हुननि खे वणे उहो कलाम असांखे ॿुधाए असां सभिनी जी दिलनि खे महज़ूज़ कनि ख़ुशि कनि मसरूर कनि। मज़हर मुतवा। आतकांगा तोनिया साण हथन वो आतकांगा आतकांगा तोनिया साण हथन वनी खाज विलात में अॻियां महबूबन वनी खाज विलात में मांदा महबूबन ओ पिरी मान पुछन त ये कुर्बानी के कई पक्की परदेसन जी पक्की परदेसन जी तू कांगल कर खबरियो सभी मणाया सोन में आओ पखी तुझा पर ओ घूमी मता कर जडोरा पा फिरन के उथी पखी मां प्यार वारे शहर ते घुमंदो रहा जित रहे महबूब मुंहिंजो मां पियो फिरंदो